अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरूं। नाज़रीन, सिंधड़ीअ में सूफ़ी दरगाह गिरोड़ शरीफ़ जे गादी नशीन जी पग ते छिकताण सैयद ऐं मुंगरिया बिरादरी जो दरगाह जे मालिकी जूं दावाऊं कयूं पियूं वञनि। गिरोड़ शरीफ़ में दरगाह गिरोड़ शरीफ़ जे गादी नशीन सैयद आसिफ अली प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया खे ॿुधायो त शहीद अब्दुल रहीम गिरोड़ीअ खे 3 न्याणियुनि जो औलाद हो। 3 न्याणियूं असां सैयदनि खे ॾिनल हुयूं। उन करे दरगाह जी गादी नशीन जी पग लवारी शरीफ़ जे मुर्शिदनि असां सैयदनि जे कुतुब अली शाह खे ॿधराई हुई, जेका 200 सालनि खां गादी नशीन जी पग असां सैयदनि खे ॿधराइण जो सिलसिलो हलंदो पियो अचे। मुंगरिया बिरादरी अॻु में बि कोर्टनि में केस कया हुआ, जितां हू कूड़ा साबित थिया। वरी ताज़ो मुंगरिया बिरादरी हिन वक़्तु दरगाह जी मालिकी ऐं गादी नशीन जूं पूरियूं दावाऊं करे रहिया आहिनि। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर अफ़ीज़ शरद जी ख़बर मूजिबि हुन वधीक चयो त सिंध हाई कोर्ट में कूड़ा केस करे रहिया आहिनि, जंहिंजो सिंध हाई कोर्ट में केस हलंदड़ आहे। उमेद आहे त कोर्ट सगोरीअ जो फ़ैसिलो असांजे हक़ में ईंदो। वधीक ख़बरुनि या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।